सिंध हुकूमत जे हुक्म बावजूद कणक पंहिंजे सिले मां ॿाहिरि खपाइण वारनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन बावजूद तालके सईदाबाद जो मेन वापारी हनीफ़ चांदी वारे तक़रीबन 8,000 खां 20,000 कणक जूं बोरियूं ट्रॉलर में फूड इंतज़ामिया ऐं मख़सूस ग्रुप जी मदद सां सईदाबाद जे मुख़्तलिफ़ लिंक रोडनि तां जंहिंमें सकरंड लिंक रोड, आमीन लाखो लिंक रोड तां कणक जूं बोरियूं तालके मां हुकूमत खे ॾियण बावजूद कराची मार्केट में फी बोरी 12,000 में विकिरो करे सिंध हुकूमत ऐं कानून जे हुकुम जी भञकड़ी करे तालके सईदाबाद जी कणक ॿाहिरि विकिरो करे रहियो आहे। सईदाबाद जे समाजी रहनुमा सिकंदर अली, गुलाम मुस्तफ़ा ऐं केतिरनि ई शहरनि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश कंदे चयो त कणक जी नाजाइज़ चोरी खे रोके हनीफ़ मलिक चांदी वारे ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।